हीरोज इंटरनेशनल ज़िले मटियारी सैयद बाक़िर अली शाह मेमोरियल कमेटी सिंधी अदबी संगत चौक मटियारी पारां फलीजानी जे सुहिणे फनकार ऐं सास जे सीनियर मेंबर अहमद खान जसकानी जो जनम ॾिणु अज़ीम शान नमूने मल्हायो पियो, जंहिंमें मटियारी ऐं उन जे आसपास जे अदीबनि शाइरनि फनकारनि ऐं सान्या बंदनि शिरकत कई। जनम ॾिण जी तकरीब में अहमद खान जसकानी जो केक काटे उनखे सिंधी सकाफ़त अजरकूं लुंगियूं ओढ़ायूं वयूं ऐं गुलाब जे गुलनि जा हार पाराया विया। प्रोग्राम में सैयद इमदाद अली शाह, एम बच्चल मेमण, ख़याल खत्री, रफ़ीक अहमद सुमरो, सोराब खान बाठी, अब्दुल रज़ाक मेमण, मंजूर गुलालानी, सुघड़ नज़ीर अहमद मेमण, फनकार माशूक अली मंगवाणो, मोहम्मद असलम मेमण, मज़हर अली मेमण, रफ़ीक अहमद भमरो, अज़ीज़ गुल खेबराई, मोहम्मद हसन मेमण, अयाज सिंधी, आसिफ जान सुमरो ऐं मुज़म्मिल अहमद जसकानी, वकार अली गोपांग, हाजन पिंजारो शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची